वॾा वण जेको असांजे हिन इशूज़ ते शहर जे मसइले ते मीरपुर माथेरो जेको ज़िले घोटकी जो हेडक्वाटर आहे, इन में ॾींहों ॾींहुं ॾोहनि जूं वारदातूं वधंदियूं थियूं वञनि। कानून जी रिट नाले मात्र थी बची आहे। थाणो जेको आहे सिर्फ़ु भत्ता माफ़िया थी चुको आहे ऐं कंहिं बि शहरी खे जाइज़ जेको हक़ आहे उन इंसाफ़ बि हिते नथो मिले। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इज़ा जा नस्रुल्लाहि वल फत्ह व रअयतन्नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तगफिरहु इन्नहु कान तव्वाबा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। घोटकी प्रेस क्लब DHQ में आज प्रोग्राम रखियो वियो आहे। मां शुक्रिया अदा कंदुमि प्रेस क्लब DHQ मीरपुर जा जेका दोस्त मेंबर आहिनि, सदर ऐं जनरल सेक्रेटरी सभु दोस्तनि जा शुक्रिया। जंहिं एतिरो ख़राबु थी चुकियो आहे जो आया रोज़ हर रोज़ किथे मीरपुर में ॾींहुं ॾिठे जो दुकान ते कंहिं ते फुर थिए थी, मोटरसाइकिल जेकॾहिं कोई ॿियारे थो उहा मोटरसाइकिल गुम थी वञे थी, पर पुलिस ख़ामोश आहे, तमाशाई आहे। ऐं पुलिस में एतिरी करप्शन थी वई आहे जो पुलिस कंहिं ग़रीब कोई थाणे ते वञे थो त उन जी जान को ॿुधण वारो बि कोई कोन्हे। हिन शहर खां ॿाहिरि पस गिरदाई में जेका ग़रीब मज़दूर माण्हू रहनि था, ॾींहं जो मज़दूरी करनि था, राति जो उहे माल चोपायो माल आहे त उहे सॼी राति जागे गुज़ारनि था। उन्हनि जी वाक़ई घटि थी चुकी आहे। प्रीवियसली असां वटि अगवा जो जेके वारदातूं थियूं हुयूं, असां वटि हिकिड़ो माण्हू हुयो जेको अगवा वारनि वारदातुनि जे ख़िलाफ़ उथियो, आवाज़ उथारियो ऐं बाद में उहो पाण बि शहीद कयो आहे, जेको नसरुल्लाह शहीद, जेको 15 ॾींहं धरणो लॻाए वेठो रहियो। ऐं उन धरणे में अनफॉर्चुनेटली न ई असांजी आवाम शामिल थी हुई उन लेवल ते, न असांजूं पार्टीज़ जेके आहिनि उन्हनि कोई ख़ासि पार्टिसिपेशन ॾेखारी हुई। हाणे जॾहिं अमन ते असां ॻाल्हाइणु शुरू कंदासीं त उन में असां हुकूमत ते त हूअं ई तनक़ीद कयूं था पिया, इदारनि ते हूअं ई तनक़ीद कयूं था पिया। सभिनी खां पहिरियां तनक़ीद ठहे थी असांजी पंहिंजे पाण। जॾहिं असां पंहिंजे पाण खे ॾिसंदासीं त असांखे महसूसु थींदो त असां बि त पंहिंजो कमु कोन कयो आहे। असां वटि खोड़ सारी यूनियन्स आहिनि, पार्टीज़ आहिनि। ही जेके बि वारदातूं थियनि थियूं, कहिड़े मसइले ते, कहिड़े मामले ते, कहिड़े शख़्स सां कहिड़ी पार्टी बीठी आहे, छा तव्हां असांखे गिणाए सघो था? असीं अवाम सां बीहण जे लाइ बि रेडी न आहियूं, तयारु न आहियूं। सो मां हिकिड़ी गुज़ारिश हुकूमत खे, चूंडियल नुमाइंदनि खे, वॾेरनि पीरनि मीरनि खे, उन खे गुज़ारिश तव्हां सभु दोस्त कंदो। पर मां हिते जेके असांजा सोशल एक्टिविस्ट आहिनि, असांजूं पार्टी जा जेके उहिदेदार आहिनि, जेके सदर आहिनि, जेकी यूनियन्स आहिनि, ख़ासि तौर ते बार आहे ऐं उन खां पोइ जेका एक्शन कमेटीज़ आहिनि सिटीज़ जूं, या उनखां अलावा सिंधी अदबी संगत, माज़ूर सां जेकॾहिं को सिंधी अदबी संगत सां मुंहिंजो पंहिंजो लाॻापो आहे, मां रहियो आहियां सिंधी अदबी संगत में। हिन दौर में नाकारा तरीन यूनियन सिंधी अदबी संगत आहे, जंहिंजो माशरे जे किरदार जे लाइ कोई कदम न आहे। हमारी जो इंतजामिया है, ज़िले इंतजामिया हो या पुलिस हो, ये मुकम्मल तौर पर अमन अमान कायम करने में नाकाम हो चुके हैं। पिछले दिनों कुछ वाक़यात ऐसे हुए हैं जो डरावने भी थे और बहुत ख़तरनाक थे। जनाब SP साहब को पता है कि आए दिन फायरिंग हो रही है, अगवा हो रहे हैं और अगवा बराए तावान भी हो रहा है, लेकिन वो नीड्स हो रहे हैं। हम उन्हें इस प्लेटफॉर्म से ये पैगाम देना चाहते हैं कि जनाब ये हम आपको पैगाम दे रहे हैं वाज़ेह। हम गुजारिश का दौर चला गया कि आपसे गुजारिश करें और अर्ज़ करें। अब हम अपनी लाएअमल देंगे और एहतिजाज का दायरा वसी करेंगे। हम ये शहरी जो आज इकट्ठे हुए हैं, या आपको पैगाम देने के लिए इकट्ठे हुए हैं कि इस प्रेस क्लब के जरिए ये जो शहरी बैठे हुए हैं, हम एहतिजाज करेंगे। इंसान के ज़िंदा रहण जो आफ़ा की कुदरत तरफ़ां हक़ मुहैया कयो वियो आहे, इंसान के ज़िंदा रहण जो हक़ आहे, उनखे केर बि ख़तमु नथो करे सघे। ऐं ॿिए नंबर ते जेको हक़ आहे तव्हांजे जान ऐं माल जो तहफ़ुज़ करण जो हक़ आहे रियासत जी ज़िम्मेवारी आहे। कंहिं बि इंसान जो जेको जान आहे, माल आहे, उन जो रियासत जी ज़िम्मेवारी आहे, उहो तहफ़ुज़ करे, बिल्कुलु तहफ़ुज़ करे। पर सवेर दोस्त नौजवान ॻाल्हाए विया, बदकिस्मती सां हिते रियासत जी जेका इंतिज़ामिया आहे, उहो इंतिज़ामिया नाले का शइ पाण वटि मौजूदु न आहे। चलो ठीकु आहे, असां हिकिड़ी उन्हनि खे एप्रिसिएशन करे सघूं था पिया त इहे ताज़ो जेकॾहिं कचे जे इलाइक़े में क्लियर कनि था, जेकॾहिं हुते अमन थिए थो पियो, बहितर ॻाल्हि आहे, तमामु ज़बरदस्त ॻाल्हि आहे। पर ही शहरी जेके इलाइक़ा आहिनि, जिते तव्हां असां पाण हिते रहूं था पिया, शहर जे अंदरि जी तामीर थियो त गुज़िरियल 1-2 महीननि जे अंदरि 12 वारदातूं थी चुकियूं आहिनि। 12 वारदातूं के मामूली न आहिनि। हर माण्हू ॼाणंदो आहे त बादामनी उरूज ते आहे। गुज़िरियल कुझु ॾींहंनि में तव्हां सभिनी जे साम्हूं आहे
त ख़ालिद पिताफ़ी जो जेको छोकिरो जंहिंखे मोबाइल खसे गोलियूं हणी विया कोराई थी ख़ालिद खोराई ऐं उन खां अॻु उन साॻी राति या थोरो अॻिते पोइते जीअं मंज़ूर कलवड़ ते फायरिंग कई वई। अहिड़ा हिकु न काफ़ी वाक़िया आहिनि। भरे बाज़ार में दुकानदारनि खां खुरूं थियूं सिंधु ग्रीन सिटी में, ऐं नेशनल हाईवे बाईपास ते जेका लाल सिंह जी वटि मोटरसाइकिल खसी वई, ऐं मोहनपुर रोड ते, मतिलबु अणगणियूं वारदातूं। इहे वारदातूं छो थियनि थियूं? त इन जे पोइ जेको करे थो उन्हनि खे थिए कुझु नथो। अगरि कंहिं हिकिड़े खे कुझु न कुझु थिए त यकीनन ॿियो ख़तमु थी वेंदा। जॾहिं सीपेक तयारु थियो पिए कुकुड़ चोरी न थींदी, हितां जा माण्हू कचे में मेला पिया हणनि। जॾहिं वरी उन्हनि खे आकान खे राज़ी करण जे लाइ इहो कमु थियो, वरी जॾहिं उन्हनि जो हुकुम थियो त उन कचे जे माण्हुनि खे पाण हथियार छिपलाए करे असांजे ज़िले घोटकी जो अमन ख़राबु कयो वियो। अॼु उहा साॻो लोड़ असां ज़िले घोटकी जा माण्हू लोड़ियूं पिया, ऐं उन मां कुझु साबुतियूं बि मिलनि पियूं जेके हज़ारे एकड़ असांजी कचे जी ज़मीन जेकी उनखे खावण चाहिनि था। विचो चंद ॾींहं पहिरियों हिकिड़ी वीडियो शेयर थी ऐं सोशल मीडिया ते बि हलियो त सनू शहर जो हथियार असलो मुकी वियो आहे। तव्हां ॾिसो त जंहिं सनू शहर जो असलो मुकियो, वीके ते गोलियूं हलायूं वयूं, उन सनू अची सिलींडो थियो। त माना छा सम्झूं असां जेके हितां जा ज़िलो ख़ासि करे मीरपुर जेको आहे हेडक्वार्टर आहे। हाणे हेडक्वार्टर जी आहे, न रेड़ी वारो महफ़ूज़ आहे, न कपिड़े वारो दुकानदार महफ़ूज़ आहे, न मोटर शोरूम वारो महफ़ूज़ आहे, न मज़दूर महफ़ूज़ आहे जो 5 किलो पटाटा वठी घर वञे थो उन खां किथे गाॾी खसी थी वञे। जेको चोर असां पकड़े ॾियूं था, हे कई चोर अहिड़ा पकड़िया आहिनि। ऐं कल टियों ॾींहुं हिकिड़ो जेके रेड़ी वाईंदा आहिनि मिसकिन माण्हू, उन्हनि हिकिड़ो चोर पकड़े ॾिनो आहे। उन्हनि जे भांडे मां हज़ारे रुपयनि जो सामान उहे चोर खणी विया आहिनि, पकड़े ॾिनो अथनि। पुलिस उहा रिकवर नथी कराए सघे। हुन माण्हू ॿुधायो आहे, ॿियो बि मूंसां गॾु आहे, पुलिस हिन महिल ताईं हू पकड़े न सघी आहे। जॾहिं अहिड़ा वाक़िया थींदा, जॾहिं थाणा मंथलियुनि ते हूंदा, त आख़िर अमन कीअं थींदो? ऐं जेका बदमनी जी ज़िम्मेवार आहे उहा पुलिस आहे, SSP घोटकी आहे। छा SSP खे ख़बर कोन थी पई त राति जे टाइम ते शाम जो शहरनि मां जेको आहे मोटरसाइकिल काइजनि था, ॾींहं जो मोटरसाइकिल काइजनि था पिया, माण्हुनि जे टंगनि में गोलियूं लॻनि थियूं पियूं, माण्हू ज़ख़्मी थियनि था पिया। उन्हड़ बिरादरी जो माण्हू जेको आहे ज़ख़्मी थियो। मोहनपुर रोड ते दीवाननि खां फुर थी। छा मीरपुर माथेलो खे नज़र लॻी वई आहे, या मीरपुर माथेलो में हथ सां पुलिस बदमनी पैदा करे थी पई? उनजो ज़िम्मेवार SHO जेको आहे त बदरदीन बुलो ऐं DSP आहे। हिते ज़िले जी हेडक्वार्टर आहे ही मीरपुर माथेलो। पोज़ीशन इहा आहे त नौजवान कोराई जेको आहे, ख़ालिद कोराई जे पुट खे गोली हणी छॾी अथऊं, ऐं उन खां पोइ बदमनी जी ज़िम्मेवार जेको आहे त चूंडियल नुमाइंदनि सां गॾोगॾु पुलिस आहे। तमामु घणो पुलिस जो ई इहो सॼो कमु आहे त हू बदमनी खे ख़तमु करे। में वेही करे पाण हिकिड़ो कमेटी ठाहे हिकिड़ो ऐलान कयूं त कुझु 10-15 ॾींहंनि जे अंदरि अंदरि हिकिड़ो वॾो एहतजाज थियणु खपे। उन खां पोइ ईद खां पोइ हिकिड़ी ॿी बैठक थियणु खपे, जंहिंमें वरी असां जेको आहे हिकिड़ी वॾी हिकमत बि जोड़ो आहे, सुठे नमूने सां का स्ट्रगल जी शुरूआति कयूं। त इंतिहाई अफ़सोस थिए थो पियो जिन पुलिस वारनि जेके हिते इंचार्ज आहिनि, SHO आहे, SHO मालिक कान सॼी ख़बर आहे केरु हिते ॾुआरी पहिरें जॾहिं SHO मुक़ररु थींदो आहे त हुनखे लिस्ट ॾिनी वेंदी आहे, हिते हीअ ॾुआरी आहे, घुरंदो आहे। छो हुनखे ख़बर आहे मां मंथली वठंदुमि, मंथली खां सवाइ ॿियो कमु ई कोन्हे। छो पैसा भरे जॾहिं थाणा विकिरो थियनि था पिया, SHO थी था अचनि पिया, त उहे अहिड़ा कमु कंदा, मंशादारनि खां पैसा वठंदा, चोरनि खां पैसा वठंदा, फोरनि खां पैसा वठंदा। उन खां पोइ जेके बि ॾुआरी आहिनि सभिनि खां उहे पैसा वठी करे शहरनि जो जीअण जंजाल करे छॾींदा। छापई करे असां वटि what are the reasons behind that? Being the respected citizen of the state, it is state's responsibility to provide the protection of us. इहा रियासत जी ज़िम्मेवारी आहे त असां जेको आहे सो रियासत जा मौजिज़ शहरी आहियूं। रियासत जे मौजिज़ शहरी हुजण जे नाते रियासत असांजे जान ऐं माल जी हिफ़ाज़त करे। थैंक यू। तरफ़ पके में रोज़ ॾींहुं ॾिठे जो वारदातूं थियनि थियूं, फौजियूं बि थियनि थियूं, चोरियूं बि थियनि थियूं, ऐं शहरनि खे गॾु करण जो मक़सदु इहो त उन ते कोई लाइ अमल जोड़िजे। हीअ असां वटि जेके दोस्त वेठा आहिनि सभई बाशऊर आहिनि, बेहतरीन सुठा दोस्त आहिनि। अॻु में बि काफ़ी इन्हनि जिदोजहद कई आहे, काफ़ी मीटिंगां थियूं शहर जे हवाले सां।
असां वटि हिकु त मां सम्झां थो थोरो चऊं त शहरनि जी या असांजी बि ग़लती इहा आहे त ख़ासि करे जंहिंजी मोटरसाइकिल चोरी थींदी आहे फुर थींदी आहे उहे फरियादी घटि थींदा आहिनि उहो दीवान हुजे मेघवाल हुजे या मुसलमान हुजे उहो इन करे त कोर्टनि में केरु छिकिजे वॼो ॿियो टियों इन में थोरो उन खे बि रिलीफ मिली वेंदो आहे चोर खे ऐं पुलिस खे बि मिली वेंदो आहे साईं तव्हां FIR दाख़िल नथा करायो पोइ उन खां पुलिस ॿ रुपया वठी छॾे ॾींदी आहे। इन जे लाइ थियणी इहे खपे त अॻा कुझु वक़्तु अॻु में बि असां हिकु शहरी एक्शन कमेटी ठाही हुईसीं जंहिंमें साईं लतीफ़ बि हुयो सभु दोस्त वेठा आहिनि सीनियर दोस्त उहे बि हुया त उन सिलसिले में असां चऊं था त वरी हिकिड़ो ग्रुप ठाहियूं जंहिंमें असां चऊं था त नौजवान कुझु वधीक हुजनि जीअं पिताजी साहिबु निज़ार करे विया या छीजण साहिबु निज़ार करे विया छो जो ही गर्म रता आहिनि तव्हांजी उमिरि में थी सघे थो असां बि तव्हां खां वधीक हूंदासीं अफेक्ट थिया उन्हनि जी डेटा गॾु कजे पहिरीं डेटा माना डॉक्यूमेंट असां वटि अची वेंदी पोइ असां उनखे मूव करण में सेशन जज खे लिखण में DIG खे लिखण में असांखे आसानी थींदी त भई हीअ असां वटि सूरत हाल आहे त पुलिस छा थी करे जान ऐं माल जो जेको तहफ़ुज़ जंहिंखे ज़िम्मो आहे उनजी पोज़ीशन इहा आहे त हिकु त माना 15 ॾींहंनि जी महीने जी माना हिकिड़ी डेटा गॾु कजे जंहिंमें तक़रीबन सभु दोस्त वेठा हुजा हाणे प्रोग्राम त वाइंडअप आहे बाक़ी आहे त 3 रुकनी कमेटी या 5 रुकनी कमेटी जेका दोस्त इतफ़ाक़ राय सां ठाहिनि जेको पंहिंजो टाइम बि ॾेई सघनि 2-3 नौजवान सुठा दोस्त बि असां सां गॾु आहिनि उन्हनि खे बि शामिलु कजे उन कमेटी में ऐं उन खां पोइ हिकिड़ो WhatsApp ग्रुप ठाहे करे इहा मरले वारो जेको बि पैगाम हूंदो जीअं उन WhatsApp ग्रुप ते दोस्तनि खे ॾेई करे ऑल पार्टी कॉन्फ्रेंस आहे या सेमिनार या रैली या जेको बि आहे या लिख पढ़ करणी आहे या वफ़द ठाहे करे SP साहिब सां मिलणो आहे